इशारे सां तुम्हें बचत पैदा थे ऐं कुरान जे पढ़ने ॿुधण सां बचत पैदा न थे त वो ईमान जो इलाज कर पंहिंजे मर्ज़ खे जांच त इहो मर्ज़ आहे कहिड़ो जेको मुंहिंजे अंदर में पियो आहे वरना कुरान फरमाए इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम कुरान फरमाए तो मोमिन हुआ जने अल्लाह जो जिक्र थींदो आहे त उन्हनि जे दिलनि में ख़ुदा जो ख़ौफ ईंदो आहे वइदा तुलियत अलैहिम आयातो ऐं जॾहिं मोमिननि जे मथां मोमिन हुआ आहिनि जॾहिं उन्हनि जे मथां अल्लाह जूं आयतूं तिलावत कयूं वेंदियूं आहिनि ज़ादत हुम ईमान त कुरान जे पढ़ण सां कुरान जे ॿुधण सां उन्हनि जे ईमान जूं कैफ़ियतूं वधी वेंदियूं आहिनि उन्हनि जे ईमान में इज़ाफ़ो थींदो आहे अगरि कुरान जे ॿुधण सां जज़्ब पैदा नथो थिए बचत अगरि पैदा नथो थिए ईमान जूं कैफ़ियतुनि में तब्दीली कान थी अचे अंदर में जज़्बात पैदा न थिया ख़ुदा जे ज़िक्र जे करे अंदर में ख़ुदा पैदा कोन थियो त पोइ यादि रखो कुरान में ईमान वारे जो तारुफ़ मोमिन जो तारुफ़ अल्लाह करायो ई नाले सां आहे त मोमिन आहे ई उहो जॾहिं ख़ुदा जो ज़िक्र थींदो आहे दिलि में ख़ौफ़ ईंदो आहे जॾहिं कुरान पढ़ियो वेंदो आहे त हिन जे ईमान में इज़ाफ़ो